अस्सलामुअलैकुम दोस्तों, खुश आयो। दुआ आहे सदाईं सलामत रहंदव। दुआ कयूं था त तव्हां बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदव। दोस्तों, असांजो इलाइक़ो लाड़काम कंबर या मुंहिंजी प्यारी सिंध अॼु मग़ज़ में मुब्तला थींदी थी वञे, पर अफ़सोस असांखे आगाही आहे ई न। असां ज़िंदगी जी अहमियत ऐं ज़िंदगीअ जी ज़िंदगी में मुतमैन हुजण जी त असांखे का ख़बर ई न आहे। सिहत जी त असां वटि अहमियत आहे ई न। अॼु असांजो माण्हू एड्स जो शिकार थींदा था वञनि। HIV वायरस अहिड़ो वायरस जेको तव्हांजे अंदरि वञी करे तव्हांजे इम्यूनिटी सिस्टम मतिलबु असां उन सिस्टम खे चवंदासीं जेको सिस्टम तव्हांजी अंदरूं बीमारियुनि खां हिफ़ाज़त कंदो आहे। उन सॼे सिस्टम खे वञी करे इहो वायरस HIV जो वञी करे ख़तमु करे थो छॾे 10-12 सालनि में। तव्हां जंहिंखे लॻे थो उनखे त ख़तमु करे थो, पर यकीन ॼाणियो इहो उन माण्हूअ खे बि ख़तमु करे थो जंहिं माण्हूअ ते ताईं उन माण्हूअ जी रत या सैंपल्स उन ताईं पुॼनि था। असांजा माण्हू सैलून्स ते वेंदा, शेव कराईंदा, पर कॾहिं बि उन्हनि शेव कंदड़नि खां इहो कोन पुछंदा त तव्हां जेकी शेव कयो था त छा उहे तव्हां पंहिंजूं पाकियूं ऐं औज़ार धो था। ॿियो वरी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजा माण्हू सिहत जे हिसाब सां सफ़ा नाकारा आहिनि, जो सैलून तां रोज़ अहिड़ा दोस्त ब्लेड खणी ऐं पंहिंजा नंहं लाहींदा, ऐं उहे इन ॼाण खां आगाही न आहिनि त थी सघे थो इहो ब्लेड कंहिं अहिड़े माण्हूअ मथां इस्तेमालु थियो हुजे जेको एड्स जो मरीज़ हुजे। यकीन कयो, एड्स जो मरीज़ तव्हांजे ऐं असांजे अॻियां घुमंदो फिरंदो वतंदो आहे, असांखे ख़बर ई न पवंदी आहे। ऐं उहो जॾहिं सैलून वारो उन ते हलाईंदो आहे ऐं उनजो रत उन जी पाकीअ या उन ब्लेड ते लॻी वेंदो आहे। यकीन कयो, किथे मूं कंहिं डॉक्टर साहिब सां डिस्कस कई, उन इहो चयो त इहो वायरस भली तव्हां इन खे बाहि ॾेई साड़ियो त बि इहो वायरस मरंदो न आहे, ज़िंदा रहंदो आहे। ख़ुदा पंहिंजी ज़िंदगीअ जो ख़्यालु कयो। तव्हांजी ज़िंदगी सिर्फ़ु तव्हांजी न आहे, पर तव्हां सां लाॻापियल तव्हांजे बचड़नि जी बि आहे, तव्हांजे घर वारनि जी बि आहे, तव्हांजे मुआशरे जी बि आहे। ईअं न थिए त तव्हां एड्स में मुब्तला थी वञो ऐं तव्हां जान त पंहिंजी गंवाए वियो, पर पाण सां लाॻापियल पंहिंजे नसुलनि खे बि तबाह करे वञो। मां पंहिंजनि दोस्तनि खे इहो चवंदुमि, ख़ुदा कुझु सिहत जो ख़्यालु कयो। अॼुकल्ह मग़ज़ वधंदा था वञनि ऐं तव्हांखे ख़बर त हूंदी एड्स वधंदी कीअं आहे। एड्स वधण जा कुझु सबब आहिनि। पहिरियों सबब त ख़ासि करे जेको मूं ॿुधायो सैलून्स जो, ऐं टियों सबब ॾिसो सैलून तां ब्लेड खणी माण्हू इस्तेमालु कनि था। चोथों सबब जेके हम बिस्तरी कॾहिं किथां ऐं ज़ना खोई माण्हू कनि था पिया, ऐं उन्हनि खे ख़बर ई न आहे त जंहिं माण्हूअ सां मुंहिंजी हम बिस्तरी थी रही आहे छा उहो एड्स जो मरीज़ आहे या न आहे। चाहे उहा औरत हुजे या मर्द हुजे, ॿिन्हिनि मां एड्स जेकॾहिं हूंदी त फैलिजंदी। ॿियो कारण असां वटि टियों कारण असां वटि इहो आहे जेको क्लिनिक्स ते ख़ासि करे रत खपाई थी वञे, यूरिन खां रत वठी करे ऐं उहा ब्लड मरीज़नि खे चढ़ाई थी वञे, ऐं उहा केतिरी तस्दीक शुदा रत आहे त आया की उहा जेकी रत उनखे चाढ़ी थी वञे त छा उहा कंहिं अहिड़े माण्हूअ जी आहे जेको सिहत जे हिसाब सां फिट आहे। जेकॾहिं कंहिं अहिड़े माण्हूअ जी रत ॿार खे चाढ़ी वई, यकीन कयो या कंहिं माण्हूअ खे उहो बि
एड्स जो मरीज़। ॿियो असांजा डॉक्टर हज़रात कमाइण खे वधीक तरजीह था ॾियनि। सिहत त उन्हनि जी का वैल्यू ई कोन्हे को। इंसान उन्हनि जे लाइ ऑब्जेक्ट आहे, इंसान त आहे ई न। ख़ासि करे असांजा अताई डॉक्टर ऐं असांजा माण्हू बि ॾाढा बेवकूफ़ आहिनि जेके सोचींदा आहिनि सुई लॻण सां असांजो इलाजु थींदो। अदा दुनिया में इंजेक्शन जो रिवाज ख़तमु थी चुको आहे। पंहिंजे ॿारनि जी पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। जिते इलाज ड्रिप करे सघे थी, जिते इलाज दवा करे सघे थी, जिते इलाज टैबलेट करे सघे थी, उते तव्हां इंजेक्शन छो था लॻायो? छा जेकी इंजेक्शन तव्हांखे लॻाई वञे थी त छा इहा इंजेक्शन तव्हांखे यकीन आहे त इहा इंजेक्शन का साफ़ आहे? हलो ठीकु आहे, नई खोली वई आहे, छा तव्हांखे इहा पक आहे त जेकी कंपनी मां इहा इंजेक्शन अचे थी साफ़ थी अचे? हैरान थी वेंदव त इहे इंजेक्शन जेके लॻंदियूं आहिनि इन्हनि खे साड़ियो वेंदो आहे। पर अफ़सोस असां वटि जे हॉस्पिटल्स में बर्नर्स के आहिनि ई न। पोइ असांजा इहे हीरोनी इहे इस्तेमालु थियल सिरिंज सुयूं खणी वञी खपाईंदा, पोइ इहे सुयूं वञी वरी कंपनीज़ ॾे वेंदियूं, वरी इहे सुयूं वापसि अची असां ॾे ईंदियूं। छा तव्हां इहो सोचो था त इहे डिटोल हणण सां या थोरे धोपजण सां इहो वायरस मरी थो वञे? न भाउ, वायरस ज़िंदा थो रहे। हुकूमत खे सुजाग थियणु घुरिजे ऐं माण्हुनि खे बि। माण्हू शऊर पंहिंजो आहिनि। ईअं न थिए त मुंहिंजा दोस्तो तव्हां पंहिंजी ज़िंदगी गंवाए वियो ऐं पछताव लाइ तव्हां वटि कुझु बि न बचे। पंहिंजी ज़िंदगी त गंवायो, पर पाण सां गॾु उन्हनि खे बि मारे विझो यार जिन जो तव्हां सां डायरेक्ट या इनडायरेक्ट वास्तो हुजे। ख़ुदा खे मञो, कुझु रहम कयो पंहिंजी सिहत ते, पंहिंजी ज़िंदगीअ ते ऐं पाण सां लाॻापियल ॿियनि जी ज़िंदगीअ ते। ईअं न थिए त एड्स वधंदी वञे ऐं तव्हांखे ख़बर न पए ऐं तव्हां सां गॾोगॾु तव्हांजा भाइर भेनर या जिन खे तव्हां रक्त ॾियो उहे वठिजी वञनि, या जिते तव्हां वञी सैलून ते वञी शेविंग करायो उहा तव्हांखे वठिजो, उतां तव्हां वठिजो या ॿिए खे वठायो। भाउ ख़ुदा खे मञो, ख़्यालु कयो। ऐं इहो कोन सम्झो त सिर्फ़ु रत सां तव्हांजे वात में जेकॾहिं इहो वायरस हलियो थो वञे त बि इहो वायरस तव्हांजे अंदरि वञी करे तव्हांजे सिस्टम खे, सॼे तव्हांजे निज़ाम खे नेस्तो नाबूद करे थो छॾे ऐं तव्हांखे ख़बर ई न पवंदी। रत ख़तमु थी वेंदी, तव्हांजो इम्यूनिटी सिस्टम तबाह थी वेंदो। इहा ख़ुदा खे मञो, कुझु सोचो। ईअं न थिए त सभु मरीज़ बणिजी वञूं ऐं हिते एमरजेंसी लागू थी वञे ऐं पंहिंजनि प्यारनि पंहिंजनि बचड़नि खे हीअं मरंदे ॾिसूं। हींअर थोरी सिहत जो ख़्यालु कयो, कुझु शयुनि खां परहेज़ कयो। सैलून्स ते वञो, सैलून तां तव्हां ख़्यालु रखो। इहे न जेके कटियो था उन्हनि जो ख़्यालु कयो। ऐं जेके तव्हां सिरिंज जेके डॉक्टर तव्हांखे रोज़ रोज़ इंजेक्शन हणनि था, इन्हनि खां पाण खे बचायो। ऐं ख़ासि करे घर में जॾहिं तव्हांजी हमबिस्तरी थिए थी पई कंहिं औरत सां, उहा बहितर आहे बनिस्बत जो तव्हां ज़नाहकारी में मुब्तला थी करे पाण खे त तबाह कयो ई कयो, पर पंहिंजे ईंदड़ नसुल खे ऐं पाण सां लाॻापियल माण्हुनि खे या गैर लाॻापियल माण्हुनि खे बि तव्हां जे करे ज़िंदगी विञाइणी पए। भाउ, एड्स जो इलाजु कोन्हेव। एड्स जो मरीज़ मरणो ई मरणो आहे। एड्स जी जेकॾहिं ख़बर थी वई त बाबा ही एड्स जो मरीज़ आहे त उनखे आइसोलेट कयो वेंदो, उनखे मारींदो कोन, उनजो इलाजु थींदो। ख़ुदा खे मञो, पंहिंजी क़ौम लाइ सोचो। ईअं न थिएव त मुंहिंजा भाउ पछताइणो पियो, ईअं न थिएव त पछताइण जो बि मौक़ो न मिलंदव। भाउ बंदि कमरनि में वेठा रोअंदव। यकीन कयो, ज़िंदगी ॾाढी क़ीमती अथव। पंहिंजी ज़िंदगीअ जो ख़्यालु कयो, पंहिंजो ख़्यालु कयो। हिकु ॾींहुं मरणो हूअं ई आहे, ईअं ज़लील ख्वाल थी करे छो मरिजे। महिरबानी, मां डॉक्टर्स खे, सैलून वारनि खे, पंहिंजनि ॿियनि दोस्तनि खे या जेके बि ॿुधनि था या जिन ताईं मुंहिंजो पैगाम पुॼे थो, उन्हनि सभिनी खे निमाणो अर्ज़ु कंदुमि त ख़ुदा पंहिंजी सिहत जो ख़्यालु कयो ऐं पाण खे जांच कयो ऐं अहिड़नि कुदनि कमनि खां परे रहो जेके तव्हांखे अहिड़े मर्ज़ तरफ़ वठी वञनि जो तव्हां वापसि मोटी बि न सघो।
महिरबानी। वधीक मां ॿिए दफ़े इनशा अल्लाह इहो ॻाल्हाईंदुमि या तव्हां सां कंहिं डॉक्टर सां वेही डिस्कस कंदासीं, असां हुन खां वधीक एड्स जे बारे में पुछंदासीं ऐं पाण में इनशा अल्लाह ताला अवेयरनेस आणींदासीं। गवर्नमेंट भी कंदी, पर पहिरियां असां कुझु कयूं। इनशा अल्लाह ताला असां सिहतयाब रहंदासीं, असां ज़िंदगी सुठी गुज़ारींदासीं, असां सां लाॻापियल माण्हू बि ख़ुशि रहंदा। महिरबानी। अस्सलाम।